दोस्तों अस्सलाम वालेकुम। आया नसरुल्लाह डायरी नौशर फिरोज खां। दोस्तों 22 दिसंबर 2024 आचर जे ॾींहुं दादो में लतीफ़ी कॉन्फ्रेंस थी हुई, जेका साईं गुलाम मुस्तफ़ा मंगड़ेजो साहब ऐं उन जी जेका लतीफ़ी टीम आहे, लतीफ़ियात ग्रुप में कमु कंदड़ जेका टीम आहे, उन्हनि उहा कॉन्फ्रेंस रखी हुई। माशाअल्लाह तमामु बहितरीन कॉन्फ्रेंस थी गुज़री, तमामु बहितरीन प्रोग्राम थी गुज़रियो। उन लाइ आउं उन्हनि सभिनी दोस्तनि खे मुबारकबाद पेश कंदुसि। दोस्तों उन लतीफ़ी प्रोग्राम में सूफ़ी गुलाम मुस्तफ़ा मंगड़ेज साहब जन जो लिखियल किताब लतीफ़िया ते लिखियल किताब सोजे लदो सुभान जी तक़रीब थी गुज़री ऐं माशाअल्लाह ही तमामु बहितरीन किताब आहे। मां हिन किताब खे कुझु पढ़ियो आहे ऐं हिन किताब में शाह लतीफ़ जे बेतनि जो रूहानी ऐं फ़िक्री इबियास थियल आहे। चूंड जेके आहिनि बेत मुकमल रिसालो न आहे, बल्कि